नाज़रीन, सिंधु दरिया ते गैर कानूनी शइ कैनाल ठाहिण खिलाफ़ पूरी सिंध जो आवाम मुसलसिल सराप एहतजाज बणियल आहे। जिस्कम जे मरकज़ी सॾ ते कंबर में बि शटर बंदि ऐं फीथा रोक हड़ताल कई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील हासिल कयूं था ख़ालिद हुसैन चांडियो खां। जी ख़ालिद हुसैन चांडियो। क़ौमी जिस्कम महाज़ जे सॾ ते कंबर ज़िले में नंढा तोड़े वॾा कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि ऐं क़ौमी जिस्कम महाज़ जे कारकुननि सां सभु कारोबारी हारी नारी गॾु थी शोधाए चौक ते पहुता। उते क़ौमी जिस्कम महाज़ जे कारकुननि धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया मां निकिरंदड़ समूरा तकरारी कैनाल रद्द कया वञनि। वधीक मथियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवाण जेकॾहिं कैनालनि जा मुखालिफ़ आहिनि त सिंध जे अवाम सां गॾु बीही असम्बलीअ मां इस्तीफ़ा ॾेई अरसा जा अख़्तियार वफ़ाक़ खां वापसि कराए सूबे जे हवाले कराइण में सिंध जे अवाम जो साथ ॾेई एहतजाज कंदड़ सिंधी अवाम सां गॾु बीही वफ़ाक़ सां कैनालनि ते मुखालफ़त जो सबूत ॾेई सिंधु दरिया बचायो ऐं सिंध जे अवाम वधीक इहो बि चयो त मरसूं पर सिंधु दरिया मां तकरारी कैनाल न ॾेसूं। जी हसन। वॾी महिरबानी ख़ालिद हुसैन चांडियो।